अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुबारक खुशा बाबा, कुछ बाबा। टाइट आयो खरियत अमुना लेओ साईं। हां वेओ अल्लाह बाबा बे कंजी कुर्सी तो लाए। वेओ अब 50 करोड़ जरूर है ये कबे जो जैसा वाले ठेक जी बैठा है जो बे खैर से अल्लाह जैसा सनात वासा के ना बा छो भला सजो मुल्क सुनाड़े ता भला यार वडी गाल अल्लाह जड्डू कार माने जाते वजे जड़ी पे तारफ कराए माने जो मोकार वसा जो बाबा जड्डू कार मचो रे शिकारपुर में छो अजुकल्ह ये खानन जे वडेरन जे सरदारन जे कड़े बाहि लगी पई आ तू वञा पाण के खान तो सदाए उए बड़े रबिया हुंदा सही असा वाली जो का सुल्तानपुर मियां जो कोटे सब के काजी पट्टी सजो असा तारा भला चाहिए ता जमीन सा जो दिसो त माना जरा थी वणो घणी जमीन तव गण मन कब चढ़ला सही मुझे मुंची जो का सो ये कई कब छरिया मुझे जो का नौकरी छरिया छी असा के इतरो गण मजे कोन दो वाह वाह हां सही हां तमाम बढ़िया असा आया से तवारे जो का सो इमरजेंसी ऑफिस रिया न से इमरजेंसी ऑफिस हां छा चंदा हो लगे स्टेट एजेंसी बाबा अच्छा आई जाते प्लाट एकरो छे तो यो है या हां है हां ठीक छकीला मन जुरल हां सही हां न से पोसा के भी चलो प्लाट जो थोरो छौंक थी वरी तो जमीन भी घणो आने माल पानी भी जाम थे तो पैसो पाई भी चो से का देखियो का तो मियां कोठो में आया असे हम मियां कोठो को के मोकलियो तो मालिक अब्दुल भाई जुरल बताया सही मुके वाह वाह सुनन दोस्त हां ये चार में चौस बारी मानी चौ छोकरो आए को हां हां सही अब्दुल भाई जुरल मोकलियो असा के छकीला मन जुरल ने वजो ता जो गम मार से वो हेलो बाबा ये वडेरो झंडू खान आयो है जल्दी में चाय जो बंदोबस्त कर मानी जो बंदोबस्त भी करे रो फ्रूट भी दिस पानी भी खणी आ जल्दी में पानी खणी आ मेहमान आया टक्कर कर बाबा वडेरो झंडू खान आयो है जल्दी अच नारो न बदे लागो सही मानो खड़ी वजन माके को मेहमान चंदा क्यों न बस न बाबा मुझे भाव नंढो कहण वारो नहीं अच्छा है हां भाव मुझे ठीक सही इने फोन कई है इने दे कई अच्छा इने जो नालो छा इने जो राइल अहमद राइल अहमद देशी राइल राइल सिटी को चारो अच्छा न वो ना अच्छा वो राइल बियो वो बियो ठीक है बियो वाले छाचे पे बाबू भी खड़ी है ना हले छाचे इस पे बियो अब वो फ्रूट भी दिस मानी भी कराया वठ तक में बेड़ा मेहमान किस्म दीना बाबा तो नहीं दे पाण पिया जाता है ना पिया नहीं हां न तो समझा सही पानी पियार बो ना बा अब हाणे गाल बुध तू पंजो बुधा की हाणे प्लाट जो हिसाब छा है वरेरा रेंज छा है तुजी घणे ताईं प्लाट वठदो बिस्मिल्लाह सही माजी तो वडी आता बुधो मता ता दिमाग में समझ में न अचे ता हाले पंजो बुधायो असा वट त ठयल ठुकियल बंगलो भी पयो आ तैयार थियल वीआईपी मांदे ठायो अच्छा मतलब नहीं है विकल ठायो आ बाबा अच्छा प्लाट भी पया आहिनि पंहिंजी मर्ज़ीअ सां वॾो प्लाट वठी करे उनी ते पाण ठहराए सघे थो शहर में हर सहूलत सां कढ बिजली गैस केड़े एरिया में मन शिकारपुर में ता शिकारपुर में इहो हिकिड़ी जाइ आहे जेको आहे त शाही बाग जे भरिसां आहे जी बाबा शहर में ही आ शाही बाग जो खजी मजू घणा है हां बड़ा घणा के हुंदा पुरानो शाही बाग उनी जे भरिसां आहे शिकारपुर जे मशहूर आहे ॿियो सुई गैस जे भरिसां भी आहे मेन बाईपास वारे रोड ते हर सहूलत बाईपास जो बाईपास ते काॾे मन अंदर वञण जी परेशानी न माना गैस जी नड़ी तो छिके हाली तो आ छिके करे हां अच्छा ॿियो इन में खाली प्लाट माना जो हाणे कीया खाली प्लाट भी तोके भलो वसूली खपे त तोके 15-20 लखन ताईं भलो मिली वेंदो वो भी तो किस्तन दे दी जाए साल में फसल ते पैसा दींदो अच वाह वाह 3 सालन में तू जो का त पैसा दी जाए एडी सहूलत है या आइडिया यार पुत मारे अगे पुत अच्छा बियो वरी अगर ठहर जगह वठूं ता त उन में ठहल जगह या पैसा एक जाए ते देना पैंदा है उए वरी कटाते हां माना बाकी जो प्लाट मन किस्त वन माना को गरीब अगर वठण चाहे बजो अगर कोई राख वठण चाहे त माना उन जे लाए सहूलत आहे हां यार यो मावाल उन के देया वजी पो माना चवार ढोर ढगी खपायो देव शहर जो पासो राखी पो की तो मुजी करे वजो पंज सुख त कयो पंज बचन ला बचा ले छा हयाती सजी उम्र जंग में जगो रही सड़ी वियार है ना सही मच्छर भी घणा हुंदा सही तो बा करो सही गडा भी साके पिटन ता बाबा सजी रात में बेचारा झली हली है ना सही उन्हें बेचारा के दाणो भी न दिन झली जो दोराए मन हलाइंदा हो तमाम मुझे गोठ में मुझा राग सब झली थे सही बेवरी अल्लाह जी मेहरबानी काजी पटी जे गाल कहे न 3 साल त्यार बिजली ना है तमाम माई पटे खड़ी गया हां इतरो साजो अच्छा है यार एडी खिदमत वाला छोटा कयो हैं वो तो सा ता थोड़ा की रह सकता से ये मना खाऊ से क्या हां खाऊ हां सही आज मना बेओ कम बुधायो के बी केड़ी सहूलत
बी हाणे तू ॿुधाए न तोखे कहिड़ी सहूलियत खपे माना असांखे किस्त नाल कार वणी किस्त माना कीअं घणे आ फुट घणे पवंदो पहिरियों असांखे इहो फुट तव्हांखे उहो पवंदो किस्तनि वारे जो 1000 में 1000 में जे कमर्शियल वठंदव दुकान वारो वॾे स्टोर वारो वठंदव उहो तव्हांखे पवंदो 1300 खां 1800 ताईं तव्हां खाओ अच्छा ॿियो माना रोक पैसा हुजे न पोइ घणो पवंदो पोइ असां तव्हांखे 20% कटे करे ॾींदासीं माना जे 10 लखे जो प्लाट तो बीहे त पोइ तव्हांखे 8 लखे में ॾींदासीं अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि माना हाणे असांजो ग्राहक किस्तनि ते वठे थो तोखां ठीकु आहे उहो अगरि वेहणु चाहे थो विच में तव्हां उनखे वेहण त ॾींदा न पंचायत साल 2 साल किस्तियूं भरे अध को घणा पैसा ॾेइयो त असां उनखे कब्ज़ो करे ॾींदासीं त माना पंहिंजो घर ठाहे वे पोइ किस्त बि ॾींदो वञे घर ठाहे वेंदो त असां ॾींदासीं कब्ज़ो न त न ॾींदासीं न त घर ठाहे वेंदो न वेंदो त ॾींदासीं ढोर ढगा खपाए करे गदा गबा खपाए करे ईंदो त अगरि वेंदो न पोइ ॾींदासीं पोइ उते वेठो बि हुजे किस्तियूं बि जमा करे हाणे मियां गोट पर तो टप था न गैराबाद ज़मीन वाली सुल्तान गोट पर कलर ज़मीन गैराबाद सरके लॻो नज़र ईंदी हुई तव्हांखे हा ये समझी आ न साईं गैराबाद हा आबाद घणी अथव इहा बि आबाद आहे सम्झो साईं कीअं आबाद आहे जॾहिं आई गैराबाद नथा सम्झो साईं अञा आबाद खां घणो मां इन में पइदो आहे मूंखे वण बनाया अथसि या असल में साईं अल्लाह जी महिरबानी अठ फुट बि उते ॼाए थो ऐं जेका धनार सॼो ॾींहुं माल चारनि था उते पोइ मां 1000 रुपया में ते वठंदो आहियां ऐं उन खां अलावा गॾा गॾा पोइ जंहिंजो बि चढ़ंदो उन खां बि 500,000 कंहिंखो 100 ॿी ॻाल्हि इहा त माण्हू खे जॻह ख़्याल थींदो आहे न साईं वेंदा आहिनि न उन खां वठंदो कमु कढाऊं न साईं वाह वॾेरा वाह असां वीचार माण्हू पर चाहिए पोइ मां हलिया हुआ प्लाट न वठदे छा न बस मां रात को पुछा अगर उन वठदा तू पाण हे चए तो मां रोगा तो के वरी सहूलियत कराए दी तुम न घटे न बस मां रात को पुछा अगर मेहरबान दाना मिलनो बस ये का पंहिंजो आहे घर मूंखे खसेस बे खसेस हंदा न मुझे हंदा न खसेस एक मुफ्त जी मानी खाना आयो आहे वडेरो झंडू खान भेण तो बाबा झंडू खान नालो अदा चो वडेरो कड़े देखाड़े यार चाय चाय पी दो वने चाय दी बार हलवार प्लाट वठण आयो आहे राइले ए वयो इन मोटी न चाहियो वडेरो चंद्रो वडेरो लाइ काढो अचन था नहीं दो सूफ बुफ खाइयो वञा चारे खीर त चाय त मना करे चंगो थियो मानी बानी भी न कई हे त सफ़ा को वीची में भेजियो सुबह सां कया वही जो नंबर त मिलाए दे केड़ा वडेरा तो असां दे मोकले दोस्तों जे करे तव्हां के असांजो ही वीडियो पसंद आयो आहे त असांजे YouTube चैनल शबीर इंडिया खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूर कयो महिरबानी।